बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। जेकब न्यूज़ के प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में आऊं आहियां अवां जो मेज़बान सैयद ज़मीर आलम। नाज़रीन, सिंध जे मसइलनि ऐं सिंध जे वसीलनि जे हवाले सां जेका नाजाइज़ी आहे या जेको हिकिड़ो एहतिसाल जो हिकिड़ो सिलसिलो रहियो आहे उहो त तमामु क़दीम आहे। मौजूदा सूरत हाल में सिंध सां कहिड़ियूं कहिड़ियूं ज़्यादतियूं पई थियनि, सिंध जी आवाम सां कहिड़े लेवल जा कहिड़े अंदाज़ सां धोखा या ज़्यादतियूं पियूं थियनि, उन ते असां पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे साईं लाल जरवार साहब जन खे। लाल जरवार साहब अवामी तहरीक जा मरकज़ी अॻुवान आहिनि, पाण निहायत पढ़िया गढ़िया सियासी तमामु घणी गहरी नज़र रखंदा आहिनि सियासत जे मामलात ते। अॼु हुन सां कचहरी कयूं था, अचो त तव्हांखे ॿुधायूं। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। जेकब न्यूज़ प्रोग्राम अवांखे भलीकार पिया कयूं। साईं महिरबानी तव्हांजी, तव्हां असांखे दावत ॾेई त घुरायो सही त जीअं असीं पंहिंजी ॻाल्हि माण्हुनि ताईं पहुचाए सघूं। बिल्कुलु। सिंध जा मसाला भी तमामु घणा, त सिंध जा वसाइल बि तमामु घणा। सिंध असांजी हिकु हज़ारे साल पुराणी क़दीम हिकिड़ी हिस्ट्री रखे थी, असांजी पंहिंजी हिकिड़ी सकाफ़त, असांजो पंहिंजो हिकिड़ो कल्चर, ऐं सिंध मालामाल रही आहे माज़ी में, हिन वक़्तु बि सिंध मालामाल आहे। पर सिंध जे वसाइल ते जहिड़े तरीक़े सां गासिबनि कब्ज़ा पिया कया, जंहिंजो जो मिसाल DH या असांजो बैरिया टाउन आहे, या जेके मुख़्तलिफ़ तरीक़े सां जेके शयूं थियनि पियूं, जेके बि मुख़्तलिफ़ खोड़ सारा इशूज़ आहिनि उन्हनि ते अवां सां डिस्कस कयूं था। तव्हां इहो ॿुधायो त हिन वक़्तु जेके मेन इशूज़ असांजी सिंध में जिन ते आवाम में हिकिड़ी शऊर पैदा करण जी ज़रूरत आहे या आवाम ताईं उहे ॻाल्हियूं पहुचाइणियूं आहिनि, उहे सम्झो था मेन शयूं कहिड़ियूं आहिनि? साईं सभु खां पहिरियों त तव्हांजो शुक्रिया अदा कंदुसि जो तव्हां असांखे हिते घुरायो, टाइम ॾिनो त जीअं सिंध जा जेके हींअर तमामु अहम ऐं बुनियादी मसाला आहिनि उहे डिस्कस करे सघजनि ऐं आवाम ताईं उहे समूरा मसाला पहुचाए सघजनि। हूँ तव्हां जेका शुरूआती में ॻाल्हि कई त सिंध 6000 साल पुराणी हिकिड़ी तहज़ीब याफ़्ता क़ौम आहे, उनजी पंहिंजी सकाफ़त, ॿोली, कल्चर इहो सॼो तमामु पुराणो ऐं तारीख़ी आहे। ऐं सिंध जी फुरलुट अॼु खां कोन पई थिए या हाणे खां कोन पई थिए, पर तव्हां जेकॾहिं सिंध जी हिस्ट्री पढ़ी हूंदी त सिंध क़दीम जेका तहज़ीब आहे उहा अॻे ई ख़ुशहाल हुई। तॾहिं अरगून आया, तरखान आया, वरी अंग्रेज़नि अची हिते कब्ज़ो कयो, सॼी फुरलुट इहा जारी हुई। पर ख़ुशूसन पाकिस्तान ठहण खां पोइ जंहिं तरीक़े सां सिंध खे, सिंध जे वसीलनि खे, सिंध जेका सरसब्ज़ आहे, ख़ुशहाल आहे, जंहिंमें सिंधू दरिया आहे, जंहिंमें बंदरगाह आहे, जंहिंमें शहर आहिनि, कुदरती ऐं मैदनी वसीला आहिनि, 4 बहितरीन ऐं ज़बरदस्त मौसमूं आहिनि, जेका मालामाल आहे उहा उन मालामाल सिंध जा असली सिंधी वारस पिनण ते मजबूर आहिनि ऐं ख़ुदिकशियूं करण ते मजबूर आहिनि। इहा जेका फुरलुट आहे इहा पुराणी आहे, पर पाकिस्तान ठहण खां पोइ उन में तमामु घणी तेज़ी अची वई हली। जेके हींअर सिंध जा अहम मसाला आहिनि, अवामी तहरीक अॻु में बि ॻाल्हि कंदी रही आहे ऐं अवामी तहरीक जो मौक़ुफ़ रहियो आहे त सिंध जा बुनियादी 4 मसाला अहम आहिनि ऐं जेकॾहिं उहे 4 मसइलनि मंझि सिंधी माण्हू पोइते विया हलिया त उहे वरी मसइला हल नथा थी सघनि। कॾहिं कॾहिं तारीख़नि में ईअं थींदो आहे त लड़ायूं लॻंदियूं आहिनि, जंगियूं लॻंदियूं आहिनि, क़ौमूं तबाह थींदियूं आहिनि, किरोड़े माण्हू मारिजी वेंदा आहिनि, वरी नई क़ौम पैदा थी वेंदी आहे। ऐं ॿिया के अहिड़ा मसइला आहिनि जिन जो तव्हां वटि को बि हल कोन्हे। उनजो अवामी तहरीक ज़िक्र कंदी रही आहे, अवामी तहरीक जो सरबराह मोहतरम पलीजो साहब ज़िक्र कंदो रहे, त उहे 4 बुनियादी मसइला आहिनि। त हिकिड़ो सिंध जी तइलीम जी तबाही, जेकॾहिं तव्हांजो हिकिड़ो नसुल तबाह ऐं बर्बादु थी वियो त वरी सदियूं तव्हां तइलीम में अॻिते नथा अची सघो, ॿिया माण्हू अची पोइते थी वेंदा हलिया। ॿियो मसइलो आहे सिंध जे पाणी जो। सिंध जो पाणी हिकिड़े दफ़ा बंदि थी वियो हलियो, भाषा डैम, कालाबाग डैम जेकॾहिं हिकिड़े दफ़ा ठही विया हलिया त पोइ तव्हां का बि जदीद अहिड़ी टेक्नोलॉजी कोन्हे जो उन्हनि डैमनि खे ड्राए वरी तव्हां पाणी आणे सघो, उन डेल्टा खे आबाद करे सघो, ऋण पट खे, सॼी सिंध खे ऋण पट में तब्दील थियण खां बचाए सघो, उनजो को बि हल कोन्हे। टियों त धारियुनि जी जेका लोध आहे, जंहिंमें सिंधी माण्हू अक़लियत में तब्दील पिया थियनि, जेका सिंध जी ऐं सिंधी माण्हुनि जी हक़ हुकुमरानी आहे, उन ते ॿिया माण्हू जॾहिं क़ाबिज़ थी वेंदा हलिया ऐं कूड़ा अंगाखर पेश कंदा या धारिया माण्हू ॾिसो त तमामु तेज़ी सां पिया अचनि, जॾहिं उहे क़ाबिज़ थी विया त पोइ सिंधी क़ौम वटि का बि चॉइस कोन्हे त हू पाण खे अक्सियत में ॾेखारे सघे या सुभाणे सिंधी हुकुमरानी करे सघे। तंहिं करे इहे जेके मसइला आहिनि उन्हनि ते पलीज साहब बार बार पंहिंजी तक़रीर में बि चयो आहे, किताबनि में बि लिखियो आहे, असीं बार बार इहो मौक़ुफ़ था कयूं त सिंध जो पाणी, सिंध जी तइलीम ऐं सिंध जो जेका रोज़गार जा वसीला आहिनि, सिंध जा शहर आहिनि, इहे जेकॾहिं विया त उहे वापसि नथा थी सघनि। इहे बुनियादी मसइला आहिनि जिन ते जदोजहद करण जी ज़रूरत आहे। जरवार साहब, हाणे इहे जेके 4 मसइला अवां मैंशन कया, त सभ खां अचूं था असां पाणी जे मसइले ते, त असांजो डेल्टा सिस्टम तबाह थी चुको आहे। आए ॾींहुं हज़ारे एकड़ ज़मीन असांजी जेका समुंड गॾिकाईंदो थो वञे ऐं मथां असांखे वक़्त ते पाणी कोन थो मिले
ऐं तंहिंजे करे जेको आहे त असांजी सिंध जा तमामु घणा जेको आहे त इलाइक़ा बंजर पिया थियनि। हाणे ताज़ो हुकूमत ऐलान कयो आहे बादशाह डैम ठाहिण जो। हाणे इहो बादशाह डैम या माज़ी में कालाबाग डैम जो हिकिड़ो राग पियो हलियो त कालाबाग डैम हुजे या बादशाह डैम हुजे, इहे वॾा प्रोजेक्ट आहिनि। दुनिया में वॾनि प्रोजेक्ट ते कमु करणु बंदि थी चुको आहे। सही आहे। चवनि था त इहे असांजे लाइ माहौलियाती वधीक नुक़सानु आहे या उनखां पोइ ॿिया बि घणा इशूज़ आहिनि, बजट तमामु घणी ख़र्च। छा इहो सियासी हिकिड़ो इशू तौरु उनखे खयो वेंदो आहे पाण खे जेको आहे त माना या ॿियनि मुख़्तलिफ़ इशूज़ तां तवजो हटाइण लाइ, या हींअर पिया सम्झो त हींअर जेको बादशाह डैम वारो जेको इशू आहे, छा अमली तौर ते इन ते संजीदगी सां हुकूमत कमु पई करे? न पाण गवर्नमेंट उन्हनि खे कीअं थी नुक़्ते नज़र सां ॾिसो आहे ॿी ॻाल्हि आहे, पर असांजो मौक़ुफ़ आहे या सिंधी माण्हुनि जो मौक़ुफ़ आहे त पाणी सां ई सिंध जो, सिंधी माण्हुनि जो, उन हर जानदार शइ जो जियापो आहे। जेका असीं दावा करियूं था त सिंध जी असीं 6000 साल पुराणी तहज़ीब आहियूं, उन तहज़ीब जो जियापो बि दरिया ते जे वहंदड़ ते आहे। दरिया न वियो त हीअ तहज़ीब ख़तमु थी वेंदी हली। उन करे जेको कालाबाग डैम जो मसइलो आहे, बादशाह डैम जो मसइलो आहे, असां उहो सॼो केस पली जे साहब अवामी तहरीक इहो सॼो केस 1859 खां वठी हेसि ताईं पेश कयो आहे। बाबा पहिरें सिंधू दरिया ते डैम कैनाल ठाहिणु असांखे न डैम क़बूल आहिनि, न कैनाल क़बूल आहिनि, को बि कोन्हे। कहिड़ो बि तव्हीं मुक़दस उन ते नालो रखो, मको मदीनो तव्हीं नालो रखो, कहिड़ो बि तव्हीं नालो ॾियो, असांखे को बि डैम क़बूल कोन्हे। इन्हनि डैमनि खां अॻु मंझि जेको 1.5 सदी खां सिंध जे पाणी ते धाड़ो लॻो आहे ऐं उन धाड़े जे करे सिंध खे अरबें ज़रबिया खरबें रुपयनि जो जेको नुक़सानु थियो आहे, पहिरें असांखे उनजो हिसाबु किताबु वफ़ाक़ी हुकूमत भरे ॾिए। सबबु त बरे सगीर में तव्हां ॾिठो त 2 कमेटियूं ठहियूं, कमीशनूं ठहियूं। एंडरसन कमीशन ठही ऐं मुख़्तलिफ़ राव कमीशन ठही। उन खां पोइ जॾहिं पाकिस्तान ठहियो तॾहिं 2 कमीशनूं ठहियूं, पर पाकिस्तान जे ऐं ख़ासि करे पंजाब जे हुक्मरान तबिके कंहिं बि कमीशन जे फ़ैसिले ते अमल न कयो। उन जे करे असांखे नुक़सानु थींदो रहियो। तंहिं करे असांजो मुतालबो बि इहो आहे उन ते थियो थो जेको जाम सादिक जे दौर में 1991 वारो ठा थियो, उहो बि सिंध जे मथां ज़ोरी गैर क़ानूनी तौर ते मड़ियो वियो। सिंध मुखालिफ़त कई, ज़ोरी ठाह मड़ियो वियो। उनखां पोइ तव्हां वरी ॾिसंदो त 1994 वारो वज़ारती ठाह कयो वियो, उहो बि सिंध जे ख़िलाफ़ु वियो। तंहिं करे हिननि जेके बि पंजाब जे हुक्मरान तबिके सिंध जे पाणी जे मसइले ते ठाह कया आहिनि, हिकिड़ा त गैर क़ानूनी आहिनि, नाजाइज़ आहिनि, ज़ोर ज़बरदस्ती ऐं ॾाढ मुड़सी सां कया विया आहिनि। तंहिं करे असांजी घुर इहा आहे त 1859 खां वठी 1.5 सदी जो पहिरें हिसाबु किताबु ॾिनो वञे, अॻिते जी ॻाल्हि पोइ थींदी। सही। हाणे जेको आहे त अवी जी ॻाल्हि कई त धारियुनि जी जेका असांजी सिंध में आबादकारी पई थी। हाणे धारियुनि में मुराद छा आहे? धारियुनि में असां वटि बिहारी बि आया, बंगाली बि आया, अफ़गानी बि आया, ऐं जेको आहे त तव्हांजा पख्तून जेके ख़ैबर पख्तूनख्वा खां या वज़ीरिस्तान जा इन्हनि इलाइक़नि जा माण्हू अचनि था, त हिन वक़्तु तव्हांजो मेन जेको आहे त उहा छा आहे त कहिड़ा धारिया सभिनी खे मजमूई तौर ते तव्हां ईअं कोट कयो था, या हिन वक़्तु जेको इशू आहे उहो सिर्फ़ु पठाणनि या पख्तून क़ौम जो आहे? हाणे ॾिसो त असांजो मसइलो हीअ आहे त को हींअर जो मसइलो न आहे त कोई असां इशू हींअर खयो हुजे। असांजो मुतालबो हुयो त जॾहिं बरे सगीर जो विरहाङो थियो, उन विरहाङे में अहिड़ो का बि शिक कान्हे त हितां खां हिंदू लॾे हिंदुस्तान वेंदा, हिंदुस्तान मां UP-CP मां हिते माण्हू ईंदा, या ॿियनि सूबनि मां हिते माण्हू ईंदा, इहा त का शिकी कान्हे। जॾहिं विरहाङे तौर ते उन दौर में इहा का शिकी कोन्हे त पोइ हीअ जेका जलगार आहे सभु गैर क़ानूनी आहे, ॿियनि सूबनि जी हुजे या ॿाहिरनि माण्हुनि जी हुजे। सही, हर शइ गैर क़ानूनी आहे। अच्छा, हाणे जेका सिंध जूं जेके ज़मीनूं आहिनि, भुॻड़नि मुठ जेको आहे त विकामी पियूं वञनि, एॾनि वॾनि टाइकोन्स जेके आहिनि, उन्हनि जेको आहे बिल्डर्स जेके तमामु वॾा नाले वारा, उन्हनि खे सिर्फ़ु न बैरिया टाउन न आहे या ॿिया मुख़्तलिफ़ एरियाज़ न आहिनि, जीअं ज़ुल्फ़कार आबाद पई ठहे, या उनखां अलावा बैरिया टाउन खे अञा वधीक बि आहे। हाणे मक़सदु चवण जो इहो आहे त ही जेके बज़ाहिर इहो थो नज़र अचे न त वॾी वॾी बिल्डिंग्स ठहनि थियूं, बज़ाहिर त माण्हू ॾिसनि था त ॾाढा सुहिणा शहर आबाद थियनि था। आम माण्हू जेको सम्झे थो त हीअ त असांजी तरक़ी आहे, असांजे शहर में, असांजे सूबे में अहिड़ी क़िस्म जा शानदार प्रोजेक्ट्स आहिनि, इहो तमामु ख़ूबसूरत था लॻनि, माण्हुनि खे सहूलियतूं मिलंदियूं। इहो असां हिकिड़े आम माण्हूअ खे इन जो नुक़सानु आहे त कीअं आहे, उनखे थोरो वज़ाहत कजो त असां सम्झूं न असां नुक़सानु था सम्झूं पंहिंजो, या असां सम्झूं था इहो असांजे लाइ बहितरु आहे, सुठो आहे, असांजे लाइ शहर असांजा तरक़ी पिया कनि। हाणे साईं ॾिसो त सिंधी जी जेका सरज़मीन आहे या ज़मीननि जी जेका फुरलुट आहे, सा अॼु खां DHA ऐं बरिया टाउन जी हाणे जी ॻाल्हि आहे, पर इहो सिंध जी ज़मीननि ते धाड़ो अंग्रेज़ बरे सगीर जी जॾहिं अंग्रेज़नि जी हुकूमत हुई तॾहिं बि लॻो। तव्हांखे यादि हूंदो त
जॾहिं झिमड़ो कैनाल ठही चुको हो तॾहिं अंग्रेज़नि हिते ज़मीनूं विराए पंजाब जे माण्हू घुराए फ़ौजी जनरल घुराए उन्हनि खे ज़मीनूं ॾेई छॾियूं उन्हनि खे ज़मीनूं ॾेई छॾियूं लोकल माण्हुनि खे कोन थिए ॾिनो ऐं उन खां पोइ 1947 में 48 या 49 में उन मंझि हिननि हिकिड़ो कानून पास कयो ऑर्डिनेंस लियाकत अली ख़ान पास कयो त 10,000 खां वधीक सिंध जी जेका बि प्रॉपर्टी हूंदी उहो प्रॉपर्टी सिंधी माण्हू नथो ख़रीद करे सघे उहा प्रॉपर्टी ख़रीद करण जो अख़्तियार सिर्फ़ु यूपी मां सीपी मां ॿियनि सूबनि मञा जेको बि धारियो माण्हू अचे थो उहो ख़रीद करे सघे थो मक़ामी माण्हू न उहा ज़मीन ख़रीद करे सघे थो हिंदू जेकॾहिं कंहिं शहर में जाइ छॾे विया उनजी जेकॾहिं क़ीमत 10,000 रुपया आहे त उहो उते जो रहायशी सिंधी माण्हू नथो ख़रीद करे सघे इहो ई ऑर्डिनेंस हिननि पास करे धाड़ा हणणु शुरू कया उन खां पोइ वनी यूनिट जे दौर में जेका फुल लुट थी सिंध जी ज़मीन ऑर्डिनेंस बि सिर्फ़ु सिंध लाइ हो सिर्फ़ु सिंध जे लाइ सूबनि लाइ न सिर्फ़ु सिंध जे लाइ सिर्फ़ु सिंध जे लाइ उहो रिकॉर्ड सॼो मौजूदु आहे उन ऑर्डिनेंस छाकाणि ॿियनि सूबनि में धारिया विया ई कोन जॾहिं पार्टीशन थी तॾहिं हिते हिननि माण्हू घुराइण शुरू कया पंजाब में न कंहिंखे सुठो ई कोन थियो चइबो आहे सिंध पाकिस्तान चयो पाकिस्तान आगे आहे इहा तारीख़ी हिकिड़ी ॻाल्हि आहे सभु अची कराची सखर हैदराबाद ॿियनि वॾनि शहरनि में आबाद थिया हुतां खां हिननि जी मथां खां सॼे गठजोड़ हुई गठजोड़ ते हिननि खे शहरनि ते कब्ज़ो करणो हो ज़मीननि ते कब्ज़े करण जे लाइ हिननि ऑर्डिनेंस इहो पास कयो उन खां पोइ वरी वन यूनिट ठहियो वन यूनिट जी मार्फत हिननि ज़मीन ते धाड़ा लखें ज़मीनूं गिड़काए विया हलिया तंहिंखां पोइ वरी बहरिया टाउन ऐं DHA खे ही लखें एकड़ सिंध जूं ज़मीनूं वेठा ॾिनी जेके सरसब ज़मीनुनि मक़ामी माण्हुनि खे लॾाए असुली रिकॉर्ड में हेराफेरी करे उहो हिननि खे ज़मीनूं ॾिनियूं आहिनि असांजो ही ख़्यालु न पर यकीन आहे त सिंध जी जेका पीपुल्स पार्टी गवर्नमेंट आहे उहा हिननि सां ॿिट आहे वफ़ाक़ी सरकार सां हिन धाड़े मंझि पीपुल्स पार्टी जो उहो साॻियो किरदारु आहे जेको वफ़ाक़ी सरकार जो आहे सिंधी माण्हुनि सां इहो सुवालु मुंहिंजो नेक्स्ट तव्हां खां इहो ई सुवालु हुयो त बज़ाहिर त इहो थो ॾिठो वञे त वफ़ाक़ी हुकूमत ऐं सिंध हुकूमत जो पाण में हिकिड़ो सियासी हिकिड़ी टकराव आहे हिक ॿिए जी पॉलिसीज़ खां माना मुखालफ़त रही आहे या जीअं 18वीं तरमीम खां पोइ जेका सिंध पंहिंजा फ़ैसिला पाण पई करे त अव्हां जो ख़्यालु इहो आहे त बज़ाहिर ही त मुखालिफ़ आहिनि पर जेकॾहिं इन्हनि मफ़ादनि जी ॻाल्हि अचे थी त पोइ इहे पाण में गॾु आहिनि त अवाम छा पई करे हितां जूं सिविल सोसाइटी उन में जेको आहे त उनखे जेको आहे उहा उनजो शऊर बेदार करण जी बि ज़रूरत आहे या सिंध में जेके क़ौम परस्त तंज़ीमूं आहिनि जेके जमायतूं आहिनि उन्हनि जा जीअं अवामी तहरीक आहे या GS जा जेके मुख़्तलिफ़ जेके ग्रुप्स आहिनि उहे आहिनि या जेको आहे त हाणे सिंधी माण्हुनि त हिन वक़्तु पार्लियामेंटी सियासत में पार्लियामेंट में त सिंधी माण्हुनि खे पीपल्स पार्टी जे उनखे जेको आहे चूंडे करे हिकिड़ी हुकूमतूं ठहनि पियूं त उहे जेके सिंधी माण्हू जिन खे चूंडे आया जेके MPs वग़ैरह आहिनि उहे सॻारो आवाज़ कोन पिया उथाइनि उन्हनि जो उथाइण जी ज़रूरत आहे सिंधी क़ौम परस्त तंज़ीमुनि जो हिकिड़ो किरदारु या आम माण्हू खे हिकिड़ो अवेयरनेस ॾियण जे करे जॾहिं इहा अवेयरनेस ईंदी त शायदि माण्हू जॾहिं जागी पवंदा पंहिंजी शइ वारसी कंदा पर इन में कहिड़ी शइ कमी छाजी आहे कमी ॾिसो न सिंधी माण्हू पंहिंजो किरदारु जंहिं हद ताईं मुमकिन हद ताईं अदा करे पियो फ़र्ज़ु करियो अवामी तहरीक सिंध जे इन्हनि जहिड़नि मसइलनि ते गुज़िरियल 30 सालनि खां जदोजहद पई करे सिंधी अवाम जो साथ ॾिनो अवामी तहरीक वटि न का सीट आहे न सूबाई असेंबली जा मेंबर न क़ौमी असेंबली जा मेंबर तव्हां असांजा रैलियूं ॾिसो जलसा ॾिसो माण्हू असां सां फ़ैसिला त पार्लियामेंट में थींदा पार्लियामेंट में थियनि था त पार्लियामेंट में वञे केरु थो पार्लियामेंट में जेको मथियूं तबिको वञे थो उहो त अवाम दुश्मन तबिको आहे तव्हां इहो मिसाल आम ॿुधो हूंदो त जेकॾहिं घोड़ो गाह सां दोस्ती कंदो त बुख मरंदो वॾेरा सरदार क़बाइली जेके सरदार आहिनि जेके सॼो ॾींहुं क़तल वेठा कनि कारोकारी जे नाले में उहे जेकॾहिं अवाम जी भलाई जे लाइ तइलीम खोले छॾीनि अवाम जी भलाई जे लाइ कमु कनि त सिंध सॼी सोन थी वञे हली तंहिं करे पार्लियामेंट में जेके माण्हू आहिनि उन्हनि जी वॾी अक्सरियत गद्दार ऐं अवाम दुश्मन आहे उहे तव्हां हुननि जी हिस्ट्री तव्हां ॾिसो त हुननि जी हिस्ट्री इहा ई रही क़ौम परस्त तंज़ीमूं पार्लियामेंटी सियासत छो न पियूं कनि इहो हिकिड़ो सुवालु आहे जेकॾहिं इहे सॼा सिंध जे केस खे चङी तरह सम्झण वारा जेकॾहिं सुभाणे अचनि था माना असेंबलियुनि में अचनि था त ज़ाहिर ॻाल्हि आहे उहा का कानून साज़ी जेको नाजाइज़ी थिए थी उनखे रोकण जे लाइ को क़दम खणी सघनि या नई का अहिड़ी का कानून साज़ी करण जी पोज़ीशन में अचनि त जीअं इहे असांजो जेके फुरलट जा मिल्कियतूं जेके सिंध जूं विकामजनि थियूं उन्हनि खे को रोक अवामी सियासत त थिए थी पर पार्लियामेंटी सियासत थियण बि त ज़रूरी आहे न हाणे ॾिसो न पाकिस्तान में पार्लियामानी सियासत कहिड़ी थी थिए उहा तव्हांखे सॼी ख़बर आहे त इलेक्शनूं खटराए केरु थो नतीजा केरु थो ज़ाहिर करे कंहिंजूं हुकूमतूं आणियूं आहिनि कंहिंखे ड्राइणो आहे कंहिंखे चाढ़णो आहे तंहिं करे हिते न वोटर आज़ादु आहे
न इलेक्शन कमीशन आज़ादु आहे, मथां खां जेके फ़ैसिला थियनि था उन्हनि पार्टियुनि खे उन्हनि खे आणणो आहे, उन्हनि माण्हुनि खे उन्हनि खे आणणो आहे। तहरीके इंसाफ़ खे तव्हां ॾिसो या ॿियूं जेके पार्टियूं आहिनि, मिसाल तौरु भला उहे पंहिंजो किरदारु अदा कनि, भला ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ताक़तवर वज़ीर अज़म हो, बिल्कुलु उहो सभु कुझु करे सघियो थिए, उनखे हिकिड़े मिंट में लाहे फांसी ते लटकाए छॾियो, पोइ छा थियो? उन पार्लियामेंट चूंडियल मेंबर पोइ कंहिंसां गॾु हुआ? उहो त ज़िया सां गॾु हुआ, मजलिस शूरा जा मेंबर हुआ। ऐं पोइ वरी नारा पिया हयूं, वरी जॾहिं भुट्टो ज़िया वियो त पोइ वरी वञी पीपुल्स पार्टी सां शामिलु थिया, पोइ वरी गीत ॻाइण लॻा त असीं भुट्टो जा दुश्मन ॻोल्हे ॻोल्हे मारींदासीं। नवाज़ शरीफ़ भारी मैंडेट खणी आयो, उन सां असरु कहिड़ो थियो? तंहिं करे तव्हांखे ख़बर आहे त हिते जेके चूंडूं थियनि थियूं कहिड़े क़िस्म जूं थियूं। मिसाल तौरु हिन तक जी था पाण ॻाल्हि करियूं, हिते भला के सरदार जे हुकम खां सवाइ को माण्हू वोट ॾेई सघे थो का पोलिंग? छाकाणि त पुलिस उन्हनि जे हवाले आहे, इंतिज़ामिया उन्हनि जे हवाले आहे, मजमूई तौर ते सभु कुझु ईअं आहे। तंहिं करे माण्हू ख़ुदि वोट ॾियण में बि आज़ादु न आहे। जंहिंखे वोट ॾियणु चाहे थो ॾेई नथो सघे, जेको माण्हू मुखालिफ़त करे थो उहो ॿिए ॾींहुं आहे ई कोन। सही। उन करे असीं सम्झूं था त हीअ जेके इलेक्शनूं थियनि थियूं सभु फराडी आहिनि, दोखो आहिनि अवाम सां। सही हक़ीक़ी अवामी जमहूरी इलेक्शनूं पाकिस्तान में अञा ताईं थियूं आहिनि। अच्छा, हाणे इहो बि तव्हां खां ॼाणणु चाहींदासीं त जाली डोमिसाइल वारो इशू तमामु घणो जेको आहे त उहो थियो, सोशल मीडिया जे थ्रू इहो थियो, पर इहा बाक़ाइदे मुनज़म हिकिड़ी उन में तहरीक जो बि रूप अख़्तियार कयो। मुख़्तलिफ़ माण्हुनि मुख़्तलिफ़ फोरम्स ते जेको आहे उन ख़िलाफ़ु जेको आहे प्रोटेस्ट बि थींदा पिया अचनि हिन वक़्तु ताईं। हीउ जेको जाली डोमिसाइल वारो केस या इशू जंहिं तरीक़े सां उजागर कयो वियो आहे, सम्झो था त इन ते को ब्रेक थ्रू थींदो, असांखे को फ़ाइदो थींदो, या किथे ईअं न थिए त जो इन ते जीअं MQM वारा त इन जी सपोर्ट पिया कनि था त जाली डोमिसाइल रद्द थियणु घुरिजनि, उन्हनि जो कुझु इहो कुझु ख़्यालु आहे त जीअं कराची मां जेके ॿियनि ज़िलनि जा सिंध जे ॿियनि ज़िलनि जा माण्हू जेके उते पिया नौकिरी कनि, त जीअं उहे जेको आहे त हितां इन जे डोमिसाइल रद्द थींदा त उहे जॻहियूं ख़ाली थींदियूं, इहे वापसि ॿियनि ज़िलनि लाइ हली वेंदा। MQM चए थी त असांखे फ़ाइदो आहे, ऐं असीं सिंधी था चऊं त असांखे फ़ाइदो आहे जेकॾहिं जाली डोमिसाइल रद्द थींदा, त सम्झो था त केरु वधीक फ़ाइदे में आहे, केरु वधीक नुक़सान में आहे? हाणे ॾिसो न, हिकिड़ो त इहो तमामु बुनियादी ऐं अहम इशू आहे जेको सोशल मीडिया ते हलियो, ऐं रुॻी सोशल मीडिया ते हलियो कोन, पर उन में जेको नौजवान हो, बाशऊर नौजवान हो, उन पंहिंजो किरदारु अदा कयो, ऑफिसनि में विया आहिनि, उहो सॼो हिन रिकॉर्ड हथु कयो आहे, उहो सोशल मीडिया ते लिखियो आहे त हीअ हिननि जो रिकॉर्ड, हिते ही सिंध में ही ऑफिसर आहिनि। उन में तव्हां ॾिसंदो त टोटल जेके वॾा वॾा ऑफिसर सभु कूड़ा डोमिसाइल ठाराए ॿियनि सूबनि जा मां हिते आया आहिनि, उन रुश्वतूं ॾेई कूड़ा डोमिसाइल ठाराए हींअर सिंध जी कोटा ते वॾनि वॾनि पोस्टनि ते वेठा आहिनि। अक्सरियत जेका बि आहे उहा ॿाहिरिनि माण्हुनि जी आहे, सिंध मां के एकड़ ॿेकड़ के अहिड़ा खणी थी सघनि था, बाक़ी अक्सरियत कूड़नि डोमिसाइलनि में टोटल ॿाहिरि जा माण्हू आहिनि, ॿाहिरि सूबनि जा माण्हू आहिनि, अफ़गानी आहिनि, हिन ख़ैबर पख्तूनख्वा जा माण्हू आहिनि, ॿियनि सूबनि जा माण्हू आहिनि। तंहिं करे मुंहिंजो ख़्यालु आहे त उहो बिल्कुलु रद्द, जेको बि कूड़ो डोमिसाइल ठहियो आहे, जिन खे बि नौकिरी मिली आहे, उहा बिल्कुलु सभु रद्द थियणु खपनि। ऐं जेके बि जिन बि इन क़िस्म जो कमु कुदो कमु कयो आहे उन्हनि ऑफिसरनि खे सज़ा ॾियणु खपे, ऐं जिन कूड़नि डोमिसाइलनि ते नौकिरियूं वरितियूं आहिनि, मराहत हासिलु कयूं आहिनि ऐं पघारूं खयूं आहिनि, उहे सभु उन्हनि खां वापसि वरितियूं आहिनि। अच्छा, सिंध हुकूमत इन इशू ते हिकिड़ो स्टैंड वरितो, उन्हनि ऐलान कयो त असीं जेको आहे त एडिक्स या कमीशन वग़ैरह ठाहे करे जेके जेके माण्हू इन में मुलविस आहिनि उन्हनि ते, पर हिन वक़्तु कुझु ख़ामोशी बि नज़र अचे त छा का सेटलमेंट थी वई आहे, या हिननि कोई वक़्ती तौर ते हिकिड़ो बयानु ॾेई करे मामले खे थधे करण जी कोशिशि कई, या सम्झो था अमली तौर ते को आसिरो बि आहे त कोई इन ते क़दम खणंदा? सिंध हुकूमत कुझु कोन कंदी। इन्हनि सिंध पीपुल्स पार्टी जे वॾेरनि मंझां या GTA जे वॾेरनि मंझां, वॾेरे तबिके मंझां, सरदारनि मंझां का बि भलाई जी उमेदु रखणु ॿुॿरनि खां ॿेर घुरण जे बराबरि कुझु बि कोन थींदो। इहो आवाम खे मुतहद थियणो पवंदो, माण्हू सुजाॻ थींदा, मुतहद थींदा त सभु कमु थी वेंदो। आवाम जी ताक़त माज़ी में जीअं मुख़्तलिफ़ इशूज़ ते डैम जो इशू हुजे या आबादकारी जो इशू हुजे दायरनि वारो, त सिंध जी क़ौम परस्त तंज़ीमूं पाण में गॾु थियूं, त हाणे हींअर को अहिड़ो को अव्हांजे ज़हन में को प्लान त भई वरी ॿीहर साॻियो जेके बि क़ौम परस्त धुरियूं आहिनि सभिनी खे गॾु विहारे केरु हिकु 1 बाय 1 मुख़्तलिफ़ इशूज़ ते हिकिड़ी गॾियल जदोजहद हलाइजे त जीअं उन जा जेके असांखे माना हक़ीक़ी तौर ते बेनिफिट मिली सघनि? उहो पाण गॾियल जदोजहद हलायूं पिया। तव्हांखे ख़बर हूंदी त सिंध एक्शन कमेटी ठहियल आहे, जंहिंमें जलाल महमूद शाह इन्हनि ते उन सभु शामिलु कंदासीं, जंहिंमें कुझु धारियुनि जे मसइले ते इन्हनि पाण सभिनी सॼी सिंध में रैलियूं कढियूं हुयूं। गॾियल एक्शन कमेटी ठहियल आहे, जंहिंमें GSI सिंध जा कुझु दड़ा आहिनि, अवामी तहरीक, जलाल महमूद शाह उनजो चेयरमैन हो, उनजे तरफ़ां इन्हनि सभिनी धारनि जे मसइले ते, ज़मीननि जे मसइले ते, पाणी जे मसइले ते, सभिनी जे मसइलनि ते असीं जदोजहदूं हलाए चुका आहियूं। ऐं हिन कोरोना जे करे थोरो वरी उहो जदोजहदूं कोन हली सघियूं आहिनि, पर असांजी कोशिशि इहा आहे त उन सॼे प्लेटफॉर्म खे वरी बि सरगर्म कजे, हिननि मसइलनि ते गॾिजी उन सॼी शइ खे खणिजे।
वॾी महिरबानी साईं, तव्हां क़ीमती क़ीमती वक़्तु ॾिनो। महिरबानी थैंक यू। नाज़रीन, सिंध जे मसइलनि ते जेकॾहिं मजमूई तौर ते गॾिजी करे सभु कॉम्प्रेस धुरियूं अवाम में उहो शौर जॾहिं पैदा थिए, इहो असां पंहिंजे जाइज़ हक़ वठण में जेकॾहिं कामयाबु थी वियासीं त असांजे हिन दौर जो वॾे में वॾो कारनामो हूंदो। इन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।